जी नाज़रीन, हाणे असां तव्हांजी मुलाक़ात करींदासीं तमामु फ़क़ीर सिफ़त इंसान ऐं हिननि जेको बि मुख़्तसर कमु पेश कयो आहे तमामु सुठो पेश कयो आहे ऐं हमेशह मुख़्तलिफ़ कमु पेश कयो आहे। नाज़रीन जी ॾाढो यकीनन तव्हां सम्झी विया हूंदा मां कंहिंजी ॻाल्हि करे रही आहियां। केटीएन जो तमामु सीनियर डायरेक्टर आहिनि जंहिंजो नालो आहे अयूब गाद। अस्सलाम वालेकुम। अच्छा, सभु खां अॻु में तव्हां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त जेको तव्हां प्रोग्राम करे रहिया आहियो बिल्कुलु चेंज हुजे। मां अॻे बि हिकिड़ो प्रोग्राम अहिड़ो कयो हो, लतीफ़ साईं जो मेलो हुयो, उन हवाले सां सॼो प्ले उहो लतीफ़ साईं जी शाइरी में ई कयो हो। मंझा मुंहिंजे रूह उन नालो त इहा अदा अयूब खे वाक़ई आफ़रीन आहे जंहिं हिकु हिकु आर्टिस्ट खे वेही सभु शेर सम्झाया ऐं असां हर आर्टिस्ट उन्हनि खां मुंहिंजो ख़्यालु आहे त कोई 500 दफ़ा पुछो हूंदोसीं हर शेर त अदा हीअ कीअं हीअ कीअं हीअ कीअं ऐं उन बग़ैर मुंहं ते घुंज आंदे बग़ैर निरड़ ते घुंज आंदे असांखे हर शेर जी माना ॿुधाई। कतण बन कपा खूह आतण बन जेडियूं साजन मुंहिंजो सा हाने मंझि हाणी वियो सिक सिकाए सिक ना है सुथरी लिक लिकोटी लिक त खरन ख़बर न थे अल्लाह खर जियन मदी जिन जे मन में असां ई पिरीअ जूं उम्मीदूं पसंद तिहा पोइ मरन सड़ी इन्हीअ सूर में। छो त मां नंढपण खां वठी लतीफ़ जो आशिक़ रहियो आहियां। ईअं सम्झो त मां आहियां उन दर जो। मूंखे यादि आहे त मां नंढे लाइ खां ई वठी साईं जा बेत ॾाढा चाह सां पढ़ंदो हुउमि, यादि कंदो हुउमि। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त मां कंहिं न कंहिं तरीक़े सां साईं जे पैगाम खे कन्वे कयां नौजवाननि ताईं। Drinking love's wine. I learned to be love's reality. Sipping love's cup. I comprehend its beauty. जो अक्सर ई थियो आहे त जेके बि हिन खां अॻु में प्रोग्राम पेश कया विया आहिनि उन में ई थियो आहे त हिकिड़ो माण्हू मुक़ररु जेको हूंदो आहे उहो बेटाई साईं ॻाल्हाईंदो आहे ऐं उन खां पोइ लास्ट में कोई न कोई कलाम बेटाई साईं जो फ़क़ीर वेही ॻाईंदा आहिनि। हिन में मां जेका कोशिशि कई आहे कढी कान कमान मां मियां मार ममू मुँह में आई तू मता तुझो ई तोखे लगे। अच्छा सर, पोइ तव्हां मतिलबु एॾो मतिलबु वीडियोस ठाहियो था ऐं पंहिंजे प्रोग्राम जे लाइ एॾी महिनतूं कया था त तव्हां इहे कीअं था मैनेज कयो? बसि हे सॼो कमु इश्क जो आहे न। हीअ कमु जेको आहे इहो न आहे त असांखे को चवे थो त अहिड़े क़िस्म जी शइ कयो ईअं कयो। हीअ मूंखे पंहिंजो इश्क आहे। मां चाहींदो आहियां त मुंहिंजो प्रोग्राम जेको बि मां कयां उहो मुनफ़रद हुजे, चेंज हुजे। हीअ त लतीफ़ साईं जो प्रोग्राम आहे न, हीअ त मुंहिंजे साईं जो प्रोग्राम आहे। हीअ बि महिरबानी उतां थियल आहे। उहो मां सोचींदो आहियां जेका शइ त करणु चाहींदो आहियां त उहा पंहिंजे लेखे कुदरत वारो एतिरी महिरबानी कंदो आहे जो उहा शइ मुंहिंजी अरेंज थी वेंदियूं आहिनि। ऐं मां हैरान हूंदो आहियां रिकॉर्डिंग खां पोइ त ॾिसो मुंहिंजी नियत एतिरी हिन में पॉज़िटिव आहे ऐं मां पंहिंजे कम सां सिंसियर आहियां जो हीअ मूंखे अरेंज कीअं थी मिली आहे। अच्छा, ऐं सर पूरी टीम जे मतिलबु तव्हांखे कहिड़ी कहिड़ी हिते मुश्किलातूं पेश अचंदियूं? मुश्किलातूं न ईंदियूं न, आउटडोर ते वञण में थोरी गर्मी आहे, गर्मी जे करे उस में थोरी परेशानी थिए थी, पर बहरहाल कमु आहे। तती थधी काए वारी ॻाल्हि आहे त मां चाहींदो आहियां त मीडिया ते वेही अहिड़ो कमु कजे जंहिं मां को लाभ हासिलु थिए। त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त सुठो कमु कजे। अच्छा, असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त तव्हां माशाअल्लाह हमेशह जेको आहे सो मुख़्तलिफ़ कमु पेश कयो आहे। अरे बड्डी कर भले तुर मुंह शर्माती कर बरी कुर्ब जुर्बी भी डर में छुरबो अॼुकल्ह जूं छोकिरियूं वरी फॉरवर्ड थी वञनि। मुझी शादी से करा ए बाबा ये कूड़ा नोट है हिकु गो हो जो बच्चो हो जो हिनके घर खणी सजी करे खावा न न तोखे कंहिं चयो?
वार ये वार हो जाते वार ये वार हो जाते चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।